सिंधु मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन जग मशहूर प्रोग्राम डाप जा दस में तव्हां सभिनी खे भलीकार ऐं अव्हांजो पंहिंजो अली नवाज़ हारी सर। मुझे सामीन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन जग मशहूर प्रोग्राम डाप जा दस में असां हर हफ़्ते सिंधी ॿोलीअ जी किन खाउरी लेखकाउनि, शाइराउनि, अदीबाउनि, मौक़िक़, नक़ाद, एडिटर्स, राइटर्स जो अव्हांजे अॻियां तारीफ़ी खाको पेश कंदा रहिया आहियूं। असांजी गुज़िरियल हफ़्ते जूं ॿ आम लेखकाऊं जेके हुयूं से हुयूं साईं जी एम सैयद जी न्याणी जी दुरेशवार सैयद ऐं ॿी सिंध में गुॾी तौर सुञाणप क़ाइमु कंदड़ ख़ैरुनिसा जाफ़री, जंहिं तख़लीक़ जो मौत जहिड़ी कहाणी लिखे सिंधी अदब में, सिंधी कहाणी में पंहिंजी अलॻि जुदा जाइ जोड़ी हुई, निराली लेखत क़ाइमु कई हुई। ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके ॿ आम लेखकाऊं आहिनि, शाइराऊं आहिनि, से आहिनि हिकिड़ी राइला नासनाई ऐं ॿी आहे निहायत ई ख़ूबसूरत शाइरा रुखसाना प्रीत चन्नड़। सामीन, सभ खां पहिरीं ऐं तव्हांजे अॻियां सिंधी ॿोलीअ जी खाउरी कलमकार राइला नाज़ जो तारीफ़ पेश कंदुसि। सिंधी ॿोलीअ जी नामवर लेखिका, मुतरजम ऐं एडिटर राइला नाज़ जो असुलु नालो राइला कुरैशी आहे। हिन अमानुल्लाह कुरैशीअ जे घर में 16 अगस्त 1966 ईस्वी ते हैदराबाद सिंध में जनम वरितो। शुरूआती तालीम जामिया अरबिया हाई स्कूल ऐं हिमायतुल इस्लाम हाई स्कूल मां हासिलु कयाईं। तालीम हासिलु करण जे शुरूआती दौर में संदसि उस्ताद मोहतरमा नज़ीर नाज़ रही, जंहिंखां हिनखे सिखण जो घणो मौक़ो मिलियो। राइला नाज़ लिखण जी शुरूआत ॿारणे अदब खां कई। ॿारनि लाइ नसर तोड़े नज़म जे ॿिन्ही सिल्फ़नि में लिखियाईं, जितां सुठी मौत मिलण बाद वॾनि लाइ बि लिखणु शुरू कयाईं। सभ खां पहिरीं औरतनि जे मसइलनि ते कलम खयाईं त सिंध जी औरत जी भोगना कहिड़ी आहे, उन जा समाजी मसइला कहिड़ा आहिनि, उन्हनि खे पंहिंजा जाइज़ हक़ छो नथा मिलनि वग़ैरह, जेके इबरत मैगज़ीन, आफ़ताब, ॿियनि अख़बारनि में तसलसल सां छपिया। हिन लिखण दौरान तख़लुस अमान इख़्तियार कयो। दरअसल अमानुल्लाह संदसि वालिद जो नालो आहे। जेकर हिन राइला अमान कुरैशीअ सां लिखियो, राइला खे नसर तोड़े नज़म जे ॿिन्ही सिन्फ़नि ते सुठी दस्तरस हासिलु आहे। संदसि लिखणनि में ॿोलीअ जो तसलसल, ग्रामर जी बीहक, सादी ॿोलीअ में ख़ूबसूरत तशबीहनि जी चूंड करे के सुठी मञता मिलंदी रही।
हिन नसर में घणो लिखियो आहे पर संदसि शाइरीअ में फितरी रोमांस जी झलक पचे थी। संदसि हिकु गज़ल जूं कुझु सिकूं हिते तव्हांजे अॻियां पेश कजनि थियूं। अक्स बणिजी अखियुनि में उभरी पवां, अक्स बणिजी अखियुनि में उभरी पवां, दिलि चवे वाह वांगे विखरी पवां। दर्द मां जो पिरीअ जा नेण पसंद, दर्द मां जो पिरीअ जा नेण पसंद, लुड़क बणिजी अखियुनि मां निकिरी पवां। हिन शुरूआती दौर में आम मौज़ूअनि जी चूंड कई पर अॻिते हली हिन समाज जा मौज़ूअनि ते कलम कयूं। संदसि लिखियूं सिंधी ॿोलीअ जे माया नाज़ रिसालनि ते माई मेरान, नई ज़िंदगी, किंजर, अदब, सरतियूं ऐं नियापो में छपियूं। अहिड़ीअ तरह रेडियो हैदराबाद तां नशर थींदड़ औरतुनि ऐं नौजवाननि जे प्रोग्रामनि लाइ फीचर, शाइरी ऐं मज़मून पिण लिखियाई। संदसि हिकु गज़ल रेडियो प्रोड्यूसर ऐं नाले वारे अदीब नसीर मिर्ज़ा सर्श में मुंहिंजी आवाज़ में रिकॉर्ड करे रेडियो हैदराबाद तां नशर कयो, जेके तमामु घणो पसंदि कयो वियो। कराचीअ मां टीवी ते हलंदड़ जग मशहूरु प्रोग्राम रोशन तारा में बि संदसि शाइरी ॻाराई वई। उन ई दौरान हिन उर्दूअ में बि लिखियो। संदसि लिखियूं अमन, जंग, मशरिक़, मसावात ऐं ॿियनि अख़बारनि ऐं रिसालनि में छपिजी चुकियूं आहिनि। राइला 25 मार्च 1998 ईस्वी ते सिंधी ॿोलीअ जे नाले वारे अदीब, नक़ाद, पब्लिशर नाज़ सनाईअ सां शादी कई। नाज़ जे साथ में सलाद पियण खां पोइ हिन राइला नाज़ जे नाले सां लिखणु शुरू कयो ऐं पाण औरतुनि जे मैगज़ीन मोमल जी एडिटर तौरु ज़िम्मेवारियूं संभालियाईं। बाद में मावार किंजर जी केतिरे अरसे ताईं एडिटर रही ऐं चिणग संगत सां बि सलाहियल रही। किंजर मैगज़ीन सिंधी ॿोलीअ में छपजंदड़ मयारी मैगज़ीननि में लिखियो वञे थो। हिन मैगज़ीन तां केतिरनि नवनि लेखकनि खे उत्साह पिणु मिलियो ऐं हिन जा सभई पर्चा जारी थिया। जीअं त उन वक़्तु चिणग संगत जो बि सुठो कमु हो, जंहिं करे किंजर रिसाले खे अञा वधीक मञता मिली। मथां वरी नाज़ ऐं राइला जे महिनतनि ऐं जफ़ाकशियुनि मैगज़ीन में सच त रूह फूके छॾियो। अहिड़ीअ तरह राइला नाज़ तख़लीक़ी कम सां गॾु तर्जुमे जो कमु बि हथ में खयूं। हिन सभ खां पहिरीं ख़लील जबरान जे जग मशहूरु किताब जो सिंधीअ में तर्जुमो कयो, जेको महबूबा ॾे ख़त जे उनवान सां छपियो। हिन किताब में ख़लील जबरान पंहिंजी महबूबा मीर ज़ीदा खे ख़त लिखिया आहिनि, जिन में जज़्बाती अहसास बि शामिल आहिनि त रोमानवी झलक बि पसिजे थी त उन दौर जे हादसनि जो अंदेशो बि करे सघिजे थो त सियासी, समाजी ऐं अदबी सोच जो इदराक पिणु थिए थो, छाकाणि जो जबरान घण पासनि जी शख़्सियत जो मालिक हो ऐं हिन हर मौज़ूअ ते कलम कयो आहे ऐं हिन हर मौज़ूअ खे निहायत बारीक बीनीअ सां छंडे छाणे मंज़र ते आंदो आहे। तंहिं करे संदसि हीअ किताब बि शाहकार किताबनि में शुमार थिए थो, जंहिंखे सिंधी ॿोलीअ जो ख़ूबसूरत लिबास राइला नाज़ पहिरायो आहे। राइला हिन तर्जुमे में ॿोलीअ जी ख़ूबसूरतीअ खे बरक़रार रखियो आहे, अजाई घेर घेर खां पासो कंदे ॿोलीअ जी हुस्नाकीअ खे तरजीह ॾिनी आहे। हीअ किताब सिंधी साहित्य घर हैदराबाद पारां 2000 ईस्वी में छपिजी पधिरो थियो। उनखां पोइ हिन देल कार्नेगीअ जो मशहूरु ऐं मारूफ़ किताब ज़िंदगीअ जो सफ़र तर्जुमो कयो, जेको नए नस्ल जो तर्जुमान किताब चई सघिजे थो। किताब जे मुआद में राइला लिखे थी, ज़िंदगीअ जो सफ़र किताब हमेशह ख़ुशि रहणु, मुस्तक़िल मिज़ाजी, महिनत ते ईमान, जानतदारी, सचाई, ख़राब आदतनि खां परहेज़, वक़्त जी पाबंदी, इस्तक़लाल, ज़ब्त, नफ़्स, जुरत, मज़बूत क़ुवत इरादे जहिड़नि रोशन ख़्यालनि सां भरियल आहे। हिन किताब में पिणु ॿोलीअ जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो आहे। सादी ऐं सिलोनी ॿोलीअ में तर्जुमो बि जानदार आहे। हीअ किताब सिंधी साहित्य घर हैदराबाद पारां 2021 ईस्वी में छपिजी पधिरो थियो। उनखां अलावा हिन पीपल पार्टीअ जे इंतकामी कारवायुनि ते हिकु किताब सिंध में पीपी सरकार जा 100 इंतकामी ॾींहुं लिखियो, जंहिंमें हिन बिना के वधा जे हालतुनि जो भरपूर जाइज़ो पेश कयो आहे, जेको प्रिंट तौरु इलेक्ट्रॉनिक मीडिया जी रोशनीअ में अवाम जे साम्हूं पिणु ईंदो रहियो आहे, जंहिंखे हिन किताब जी सूरत में अवाम अॻियां पेश कयो आहे। हीअ किताब सिंधी साहित्य घर हैदराबाद पारां 2008 ईस्वी में छपिजी पधिरो थियो। अहिड़ीअ तरह हिन पंहिंजे वर नाज़ सनाईअ ते हिकु किताब सिंध जो नाज़ जे नाले सां तरतीब ॾिनो आहे, जंहिंमें सिंध जे नाले वारनि इल्मी अदबी शख़्सियतुनि जा नाज़ सनाईअ ते लिखियल मज़मून शामिल आहिनि।
ही किताब छपी 7 कर हैदराबाद पारां 2009 में छपजी पधिरो थियो। असांजे सिंधी अदब जी इन ख़ामोश ख़िदमतगार जो पोरियो जेतोणीक वसी आहे, पर ख़बर न आहे छो संदसि पोरे खे उहा मञता न मिली सघी आहे जेको हिन जो हक़ आहे। पर तारीख़ कंहिंजो बि पोरियो ध्यानु थियणु न ॾींदी आहे। ऐं यकीन सां चवां थो त जॾहिं बि सिंध पाण भरी थी ऐं जॾहिं बि असांजे हबीब जे हक़ में जलियल कलम हक़ जो होको ॾिनो तॾहिं ज़रूरु संदसि क़दुरु कयो वेंदो। खेसि अदबी मञता तौरु नई ज़िंदगीअ पारां 5 सेप्टेम्बर 1999 ईस्वी ते सैयद उलांदो शाह आवाज़ सां नवाज़ियो वियो जेको संदसि पोरे खे मान आहे। सामीन, हीअ बि असांजी ख़ूबसूरत शाइरा, मुतरजम, एडिटर राहिला नासनाई ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी ॿी जेका शाइरा आहे सिट सिट में अमृत वसींदड़ शाइरा रुखसाना प्रीत चंदड़। तारीख़ में उहे क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि जिन क़ौमनि जो अदब ज़िंदा ऐं अदीब रोशन थियल हूंदो आहे। हिन क़ौमनि जो अदीब पंहिंजे क़ौम जे बदिरां वक़्त जे आकाउनि जे अॻियां गोॾा खोड़े वंगारू थी हलंदो आहे या उन्हनि जे शान में कसीदे ॻोल्ही करणु शुरू कंदो आहे त अहिड़ियूं क़ौमूं वक़्त जी दज़ में दफ़न थी वेंदियूं आहिनि या मिटिजी वेंदियूं आहिनि। सभ खां पहिरीं अदीब खे उहो तइ करिणो पवंदो त हुनखे कंहिंजे लाइ लिखिणो आहे, पंहिंजी धरतीअ लाइ, पंहिंजी धरतीअ जे मिटी आणनि माण्हुनि लाइ, पंहिंजे आदर्शनि लाइ या वक़्त जे आकाउनि लाइ। जंहिं अदीब वटि पहिरियूं टे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहो ई क़ौम जी सची तर्जुमानी करण जो हक़ अदा कंदो आहे ऐं जेको आकाउनि जी ग़ुलामी करण खे तरजीह ॾींदो आहे उहो न कॾहिं क़ौम वटि पंहिंजी इज़त ठाहे सघंदो आहे ऐं न उन्हनि आकाउनि वटि का हैसियत हूंदी आहे। हर क़ौम में खोट सां अहिड़ा माण्हू बि ॼमंदा आहिनि जेके वक़्त जे आकाउनि खे ठुकराए पंहिंजी धरतीअ जे मिटी आणनि माण्हुनि ऐं पंहिंजे आदर्शनि लाइ लिखी पंहिंजी इज़त ऐं अज़मत बरक़रार रखंदा आहिनि। अहिड़नि ई अदीबनि में असांजी सिंध जी मानाइती शाइरा रुखसाना प्रीत जो नालो बि फ़ख्र सां ॻणाए सघिजे थो। कलम खे कसीदे गोई खां बचाइणी शाइर जी असली सुञाणप आहे। रुखसाना प्रीत सिंधी अदब में अहिड़े वक़्त में उभरी आई जीअं वक़्तु औरतनि जी शाइरी ॾांहुं लाड़ो घटि बल्कि न हुअण जे बराबरि हो। हू मौजूदा टेई में सार इमदाद ऐं मरियम मजीदी खां पोइ शाइरीअ जे उफ़क़ जो चमकंदड़ ऐं चमकंदड़ सितारो आहे। सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत शाइरा रुखसाना प्रीत जो पूरो नालो रुखसाना धी मोहम्मद सिद्दीक़ चंदड़ आहे। संदसि वालिद ज़ुबैदा गर्ल्स कॉलेज में अकाउंटेंट हो। संदसि वालिदैन नवाबशाह में रहनि था, पर हिन जनम कारीमोली हैदराबाद में 23 अगस्त 1967 ईस्वी ते वरितो। संदन असुल ॻोठ सूमर चंदड़ तालुको कंडियारो ज़िलो नौशहरो फेरोज़ आहे। रुखसाना इब्तिदाई तालीम गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गरीबाबाद नवाबशाह ऐं सेकेंडरी तालीम गवर्नमेंट डिग्री कॉलेज नवाबशाह मां हासिलु करे पीपल्स मेडिकल कॉलेज नवाबशाह मां 1993 ईस्वी में MBBS कई। PMC हॉस्पिटल नवाबशाह में गाइनीअ में 6 महीना ऐं लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे में मेडिसन में 6 महीना हाउस जॉब कयईं। 1998 ईस्वी में पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कयईं। डॉक्टर रुखसाना 1999 2000 ईस्वी में वज़ीर आज़म जे ख़ानदानी मनसूबाबंदी ऐं बुनियादी सिहत वारे प्रोग्राम हेठि असिस्टेंट डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर तौरु ज़िले नवाबशाह में कमु कयईं। उन बैदि 2000 खां 2002 ताईं मेडिकल ऑफिसर तौरु तालुको कोटड़ी रही, जंहिंखां पोइ डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हॉस्पिटल कासमाबाद में मेडिकल ऑफिसर ऐं दारुलमान कासमाबाद में रही आहे ऐं हिन वक़्तु डायरेक्टर जनरल हेल्थ जे ऑफिस में डिप्टी डायरेक्टर जे उहिदे ते फाइज़ आहे। रुखसाना सिंधी ॿोलीअ में ग़ज़ल जी सुठी शाइरा आहे। संदसि शाइरीअ में समाजी मसइलनि जे उपचार सां गॾोगॾु रोमांस जी झलक पुण पके थी। मिसाल तौरु संदसि ग़ज़ल रोमांस सां भरपूर आहे। फुलिया मेहंदीअ डार त्री को छा ॼाणे, फुलिया मेहंदीअ डार त्री को छा ॼाणे, मुंहिंजा तोसां प्यार त्री को छा ॼाणे। आल बेली वीर जियां चढ़ंदे लहंदे, आल बेली वीर जियां चढ़ंदे लहंदे, मन ते तुंहिंजी सार त्री को छा ॼाणे। ज़िद्दी मन मुंहिंजो ई कोन पलबो मूंखां, ज़िद्दी मन मुंहिंजो ई कोन पलबो मूंखां, ऐं तुंहिंजा इनकार त्री को छा ॼाणे। कीअं वजूद वॾे वेंदा आहिनि सारो, कीअं वजूद वॾे वेंदा आहिनि सारो, जोबन जा वार त्री को छा ॼाणे। कीअं लॻी लूंहं लूंहं में कंहिं अग्नियूं ओतियूं, कीअं लॻे लूंहं लूंहं में कंहिं अग्नियूं ओतियूं,
मिलंदे ई चप चार पिरी को छा ॼाणे जे आए गॾु गार समूरा भरजनि था विखड़ा जे तूं धार पिरी को छा ॼाणे खुशबू खुशबू वात हुई हलंदे हलंदे खुशबू खुशबू वात हुई हलंदे हलंदे छपजी पवंदा हार पिरी खुशबू खुशबू वात हुई हलंदे हलंदे चिबजी पवंदा हार पिरी को छा ॼाणे प्यार करण वारनि सां केॾा कहर हुआ भरिजी वई अख़बार पिरी को छा ॼाणे या वरी हिकु ॿियो गज़ल आहे ॾिठी कुर्ब ककरी न अखड़ियुनि में कंहिंजी ॾिठी कुर्ब ककरी न अखड़ियुनि में कंहिंजी वॾा के हवा वटि ॾुकर आहिनि पिरी सम्झां थो तशबीह जे लिहाज़ खां ई ॿ सिटूं ई शाकार आहिनि छाकाणि जो अखड़ियुनि में कुर्ब ककरी न हुजण जी भेटा ॾुकुर सां ॾियणु शाइरा जी दूर निगाह जी निशानी आहे ऐं अहिड़ी तशबीह जेका निज पंहिंजी ॿोलीअ जी हुजे ऐं निज पंहिंजे खिते जी तर्जुमानी कंदड़ हुजे त पक सम्झिजे त शाइरा फितरत खे वेझे खां ॾिसण जी न रुॻो क़ाइल आहे पर हुनजे गहराइण खे परखण जो फन बि रखे थी अहिड़ीअ तरह रुख़साना न रुॻो गज़ल जी शाइरा आहे पर हू नज़म बैत वायूं तराइल गीत बेडोणा टेड़ू वग़ैरह में बि पाबंद शाइरा नज़र अचे थी संद शाइरीअ में केतिरियूं दिलकशियूं मोहबतनि जा केतिरा ई रंग ऐं हसरत हाण में त उमंग समायल आहिनि हिन वटि ख़्याल बि निरालो आहे रुख़साना जी बेंद सिट खे पढ़िजे थो त हुनजी गहराई में लहंदो वञिजे थो माण्हू ॿुधंदो वञे थो पर उहो ॿुधण बि स्वाभाविक लॻे थो जंहिंमें को बि ख़ौफ़ नथो थिए बल्कि हुन में हिकु क़िस्म जो लुत्फ़ मिले थो अहिड़नि एहसासनि जी अकाशी कंदड़ पंहिंजे सिंध जे पस मंज़र में लिखियल ई नज़म जेको लिखियल त 90 वारे ॾहाके जो आहे पर सिंध जे मौजूदा हालतुनि ते भरपूर ठहकंदड़ आहे पंहिंजी धरती पंहिंजा पखड़ा पोइ बि लॻनि था खाट चोॾसि कारी बाट यारो सोजरो कयो टहकनि बदिरां गूंजनि था रियूं ऐं राभाट चोॾसि कारी राति यारो सोजरो कयो अहिड़ीअ तरह हिन वाई बि शाहकार लिखी आहे त संदसि गीत ऐं बैत बि ॾाढा वणंदड़ आहिनि जेतोणीकि असां वटि मौजूदा दौर में बैत ऐं गीत तमामु घटि थो लिखिजे ॿिनि चइनि नालनि खां सवाइ बैती सिनफ़ ॼण त वञे थी पंहिंजी मौत मरंदी अहिड़ी सूरताल में रुख़साना बैत ऐं गीत में बि पाण मोखियो ऐं मल्हायो आहे धरतीअ खां सघंदे करे मूर न मूंखे धार धरतीअ खां सघंदे करे मूर न मूंखे धार अथई पारूं मंझ पातार पारूं पंहिंजे प्रीत जो छाकार बैत ऐं ॿियो बैत झिंझूं रत वहे पियो झिंझूं रत वहे पियो ॻाढ़ियूं सभु गॾियूं ॾुसके ॾिस ॾुहाॻिणियूं लाइन नक फुलियूं अञा बि लुड़क झलियूं ओ वांझा चवंदो थो वते संदसि शाइरीअ जो पहिरियों मजमूओ प्यासी धरती जलथल ख़्वाब 1997 ईस्वी में सिंधी सात घर हैदराबाद पारां छपियो जंहिंजो शानदार मवाद माण्हुनि जे मेड़ में घबराइजी ईंदड़ शाइरा जो उनवान सां सिंधी ॿोलीअ जे सगारे शाइर अदल सुमरे लिखियो आहे ऐं तारीफ़ जे उनवान सां तारीफ़ ख़ूबसूरत शाइरा ऐं नसर नवीस अमर सिंधू जो लिखियल आहे बाग़ में अदल सुमरो लिखे थो संदसि शरण में समायल फिकर थकल ऐं मायूस इंसाननि लाइ वॾी आफ़त आहे रुख़साना राति सां रोशन ॾींहं जूं ॻाल्हियूं थी करे लफ़्ज़नि खे गावनि वास्ते मरम तौरु इस्तेमालु करे थी ऐं उजड़ल रूहनि खे रंगनि जो अहसासु ॾियारे थी उहा हालतुनि खे तब्दील करण जी का बि दावा नथी करे पर हिनखे उहो यकीन ज़रूरु आहे त संदसि तकलीफ़ूं हालतुनि खे बहितर बनाइण वारियुनि कोशिशनि में भाङे भाइवार थी साघनि थियूं हिन जे शहर जो फिक्री आहिंग आहे त उन ॻाल्हि जो दलील आहिनि त हू मौजूदा 23 में पाबंद शाइरीअ जे हवाले सां हिकु मुनफ़रद ऐं सगारो आवाज़ आहे ऐं अदल सुमरे जी निगाह सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां रुख़साना मौजूदा 23 जी वाकई मुनफ़रद ऐं सगारो आवाज़ आहे बहितरीन शाइरा आहे ख़ूबसूरत शाइरा आहे असां वटि हिन वक़्तु तमामु घटि नाला असांजे साम्हूं आहिनि
शाइरनि में रुखसाना जो नालो उन्हनि में ॻणाए छॾिजे थो, रुबीना अबड़ो जो नालो उन्हनि में ॻणाए छॾिजे थो, ब्रह्म महबूब खे उन सत में शामिलु करे छॾिजे थो। अहिड़ा तमामु थोरा नाला आहिनि। ऐं असां वटि रुखसाना जी ॿी भेण जेका आहे हरियाणा, जेके आउं बाग़ी शाइरा चवंदो आहियां, ऐं उन वटि बि थाट जेको आहे उहो ॾाढो कमाल जो आहे। बहरहाल रुखसाना जी शाइरीअ जो ही मजमूओ जॾहिं छपियो हो त नई टहीअ जे शाइराउनि में वॾो उत्साह पैदा कयो। ऐं उन दौर में केतिरियूं ई शाइराऊं अदब जे सरज़मीन ते ईअं उभरी आयूं जे मींहुं वसण खां पोइ थर जे बिटनि मां ॾुख जा सलाह फुटी रहिया आहिनि। शाइरी खां अलावा मुख़्तलिफ़ अख़बारनि में संदसि मज़मून छपजंदा रहनि था। उहो हिकु ई वक़्तु नसर ऐं नज़म ॿिन्ही सिंफ़नि सां भरपूर निभाउ कंदड़ लेखक आहे। मेडिकल जहिड़े मुनफ़रद शोबे में रहंदड़ अहिड़ी सगारी शाइरी करणु ऐं अहिड़ो वणंदड़ नसर तख़लीक़ करणु सच त मौजूदा थी रहे थो। संदसि शाइरीअ जो ॿियो मजमूओ निगाहुनि जा सजदा माए पब्लिकेशन पारां 2014 ईस्वी में छपजी पधिरो थियो आहे। रुखसाना खे अदबी मञता तौर केतिरा ई अवार्ड मिली चुका आहिनि, जिन में उन वक़्त जे मायानाज़ रिसाले मावार अदीब मार्च 2004 ईस्वी में संदसि नाले सां ख़ासि कार्नर रुखसाना प्रीत कार्नर शाया कयो, जेका तमामु बहितरीन भेट आहे। उनखां सवाइ रुखसाना जे शाइरीअ जे मजमूए निगाहुनि जा सजदा खे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां साल जे बहितरीन शाइरी जो अवार्ड पिणु मिली चुको आहे। रुखसाना प्रीत PMC में पढ़ण दौरान लतीफ़ ॾियारनि ते कैटेरिंग कंदी हुई। 1993-94 ईस्वी दौरान रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अदबी प्रोग्रामनि जी कंपेयरिंग कयई। पाण हिन वक़्तु सिंधी अदबी संगत शाख हैदराबाद सां सलाहियल आहे ऐं औरतुनि जी तंज़ीम WAF वोमेन एक्शन फोरम हैदराबाद जी मेंबर आहे। पंहिंजे साथियारनि सां गॾु केतिरनि अदबी ऐं समाजी प्रोग्रामनि में सरगर्मीअ सां हिसो वठंदी रहे थी। रुखसाना प्रीत फरवरी 2000 ईस्वी में सिंध जे नाले वारे कॉम्परस्त अॻुवान डॉक्टर गोदे मैरी सां शादी कई, जंहिंमां खेसि अमीर ऐं कबीर नाले ॿिनि पुटनि जो औलाद आहे। रुखसाना भरपूर शाइरा आहे। हिन जी शाइरी जा जेतिरो 2 मजमूआ छपजी चुका आहिनि। रुखसाना जेके कालम लिखिया आहिनि या के कालम उन कहाणी जे तरीक़े बि लिखिया आहिनि, जेके कालम कहाणी चई सघिजे थो, उहे बि जेकॾहिं किताबी सूरत में छपजनि त आउं सम्झां थो त सिंधी अदब में उहे बि हिकिड़ी अहम जाइ वालारे सघनि था। उन्हनि जी बि हिकिड़ी निराली अहमियत हूंदी, छाकाणि जो रुखसाना केतिरा ई अहिड़ा कालम बि लिखिया आहिनि जेके कालम कहाणी जहिड़ा आहिनि। उन्हनि में ख़ासि तौर ते उहो जीअं मेडिकल शोबे सां वाबस्ता आहे त उते जेको उनजो मुशाहिदो थिए थो, बीमार माण्हुनि खे ॾिसे थी, माण्हुनि जे अहसासनि खे, माण्हुनि जे जेके मजबूरनि खे, उन्हनि खां जेके ॻाल्हियूं पुछे थी, उन्हनि जी ज़हनी अफ़री ज़हनी हालतुनि खे बाबति जेको उनखे मिले थो, उन मुतालिक़ उन जेके शयूं जेके बि उन्हनि जा मज़मून आहिनि या कालम आहिनि, उहे जेके आहिनि से उन्हनि जी हिकिड़ी वॾी अहमियत आहे। उन्हनि खे किताबी सूरत में अचणु घुरिजे। ऐं मूंखे इहा ई सलाह ॾींदुसि त उन्हनि खे गॾु करे ऐं किताबी सूरत में आणे त जीअं इहो हिकिड़ो आम ज़ख़ीरो जेको आहे इहो असां वटि महफ़ूज़ थी वञे। मुंहिंजो सामीन, इहो हुयूं असांजूं सिंध जूं ॿ ख़ूबसूरत लेखिकाऊं राइला नाज़ ऐं रुखसाना प्रीत कन्नड़, जिन जो मूं अव्हांजे अॻियां तारीफ़ी खां को बि पेश कयो ऐं उन्हनि जो तख़लीक़नि जो बि अव्हांखे लुत्फ़ वठि आयो। उन्हनि जी शाइरी अव्हांखे यकीनन पसंदि आई हूंदी, छाकाणि जो हिननि ॿिन्ही शाइराउनि जी शाइरी में हिकिड़ी निरालाइप आहे। ख़ूबसूरत तशबीहूं आहिनि, ख़ूबसूरत इस्तारा आहिनि, बहितरीन लफ़्ज़नि जी चूंड आहे, लिखण में बहितरीन असलूब आहे। जेकर यकीनन अव्हांखे हिननि पंहिंजे सिंध जे हिननि धरती धणियाणियुनि ते फ़ख्रु बि थियो हूंदो। ऐं हाणे अव्हां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरीसर खे ॾींदा इजाज़त। सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन